शुरू कयूं था अयाज़ लतीफ़ पलियो साहब का। पलियो साहब, पहिरें ॾींहं खां जन ख़दशनि जो अवां इज़हार कयो या सिंध जी आवाम ऐं सिंध जी सुञाण धुरियुनि ख़दशनि जो इज़हार कयो, उहे कंहिं हद ताईं बल्कि 110% उहे ख़दशा सही साबित थिया आहिनि। कीअं ॾिसो था जेके CCI इजलास में आदमशुमारी 7वीं डिजिटल आदमशुमारी जेका आहे उन्हनि जे नतीजनि खे क़बूल कयो वियो आहे ऐं उन नतीजनि में हिकिड़ी शइ वाज़े थी आहे त सिंध जी डेमोग्राफी सां हथ चुरांद करण जी कोशिशि कई वई आहे। न रुगो सिंध सां बल्कि बलोचिस्तान जे लाइ बि असां चऊं त उन जी डेमोग्राफी सां बि हथ चुरांद करण जी हिकिड़ी साज़िश कई वई आहे। छा चवंदव? शकील अदा सिंध में अक्सर माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि होम्योपैथिक ॻाल्हि में चवंदा आहिनि बाबा होम्योपैथिक जो दवा जो इलाज आहे, फ़ाइदो खणी न ॾींदी त नुक़सान बि कोन ॾींदी। त इन करे सिंध जी सिविल सोसाइटी सियासी माण्हू होम्योपैथिक ख़बरूं कंदा आहिनि। अदा असांखे ख़दशा आहिनि पर वरी बि हीअं उपाउ वठणु खपनि, पर ॾिसो थी सघे थो मुमकिन आहे हीअं जे कजे त बहितरी थी वञे। मूं तव्हांखे पहिरें ॾींहं खां चवणु शुरू कयो त इहो सॼो फ्रॉड आहे, सॼी साज़िश आहे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जी। ऐं उन सिलसिले में 2 मई 2023 ते मूं वज़ीर आज़म खे ख़त लिखियो। थियण त ईअं खपंदो हो त सिंध जूं समूरियूं पॉलिटिकल पार्टीज़, सिंध जी सॼी सिविल सोसाइटी अयाज़ लतीफ़ अली जे ख़त खे उन पार्टीअ जो ख़त सम्झी न सिंध जो ख़त सम्झी इंडोर्स करे हा। सिंध असेंबली जा मेंबर उन ते आवाज़ बुलंद कनि हा, सभु गॾिजी पाण हिकिड़ो आवाज़ थी उथूं हा, पर ईअं थियो कोन। हाणे ॾिसो तव्हांजी आदमशुमारी 5 करोड़ 90 लख ॾेखारे, 5 करोड़ 70 लख ॾेखारे, वरी कलाबाज़ी खाई 5 करोड़ 58 लख कई अथनि। हिकिड़े पासे सिंध में हाउस होल्ड परसेंटेज ॾेखारी अथनि 5.84, 5.84 हिकिड़े घर में माण्हू, ऐं पंजाब में ॾेखारिया अथनि 6.43 ऐं KPK में ॾेखारिया अथनि 6.94। माना ख़ैबर पख्तूनख्वा में घर में 7 माण्हू था रहनि ऐं हर पंजाब में हर घर में एवरेजली 6.5 माण्हू था रहनि। पर सिंध में वीचारी को अलाए सिंध में कमरा घटि आहिनि या सिंध में माण्हू हिक ॿिए सां विढ़नि था, उहे 6.25 था रहनि। हाणे सिंध जे घरनि जो कुल तइदाद ॾेखारियल आहे 99 लख करोड़ जे लॻभॻि जेकॾहिं पंजाब ऐं KPK वारो तइदाद ॾेखारीनि त सिंध जी आबादी थींदी 7 करोड़, जेका हक़ीक़त में 8 करोड़ आहे पर तॾहिं बि 7 करोड़ थींदी। हिननि सिंध जी ॾेखारी आहे 5.8, उन हिसाब सां बि थींदी 5 करोड़ 84 लख। उन जे बजाए कलाबाज़ी खाई 5 करोड़ 58 लखनि ते अची विया। ॿिए पासे हिननि जी साज़िश जो ॿियो मयार ॾिसो त साॻी कराचीअ में क्यामाड़ी ज़िले में गिरोथ आहे 2% ऐं डिस्ट्रिक्ट सेंट्रल कराची में उहा आहे 4.5 जे वेझो। यानी कराचीअ में 4.5% हिकिड़े ज़िले में माण्हू वधनि पिया, ॿिए ज़िले में का भिड़ सां को अलाए को कोविड फैलिजी वई आहे, का बीमारी प्लेग अची वई आहे, उते माण्हू वधनि ई कोन पिया। तंहिं करे इहे सॼी मनसूबे सां पीपुल्स पार्टी कयो आहे। पीपुल्स पार्टी छा कंदी आहे, ॿेड़ी बोड़े पोइ वरी पीपुल्स पार्टी थींदी आहे मिसकीन मासूम बाली बोली, उनखे वरी इलाही वकील मिली पवंदा आहिनि, उहे वकील उन पारे चवंदा आहिनि वीचारनि कोशिशि वज़ीर आला वीचारे ख़त लिखियो, अॻे पाणी तव्हांखे यादि हूंदो वीचारे वज़ीर आला ख़त लिखियो आहे, वीचारे वज़ीर आला दरख़्वास्त कई आहे CCI खे। CCI में विया छो कोन, बाइकाट करे छो कोन निकिरी विया। CCI जॾहिं चयो त आदमशुमारी करायूं था न क़बूल छो कई। 2017 में जेका आदमशुमारी थी हुई उहा ॿी आदमशुमारी थियणु खपंदी 2027-28 में। हिननि 6 सालनि खां पोइ आदमशुमारी छो क़बूली। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में जॾहिं 2 निगरान वज़ीर आला वेठा आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा जो ऐं पंजाब जो, त हिननि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी लीगलिटी खे कीअं क़बूल कयो। उते असुल चूंडियल नुमाइंदा त वज़ीर आला आहिनि ई कोन, 2 सूबनि जा वज़ीर आला उहे निगरान आहिनि। ही छो पटको ॿधी फोटू कढाइण लाइ, ॾिसो था फोटू केॾो भलो कढायो अथनि। वज़ीर आज़म सां असांजो कदावर वज़ीर आला विच में बीठो आहे, फर्स्ट क्लास कंप्लीट सूट पायो, टिप टॉप लॻो पियो आहे, ऊंधी शेव कयो। तंहिंजे करे इहे वज़ीर आला फोटू सेशन लाइ डोड़ू पाए होॾा छो था वञनि। हाणे उनजो बुनियादी सबबु आहे शकील, बुनियादी सबबु हीअ आहे त जॾहिं MQM या PTI या PMLN या जमात इस्लामी उहे जॾहिं पंहिंजो को मुतालबो कनि थियूं त उहे मुतालबो कनि थियूं जंहिं ॿोली ॻाल्हाईंदड़ जा उहे नुमाइंदा आहिनि, उन्हनि जे मफ़ादनि जी तर्जुमानी कनि थियूं ऐं पंहिंजे लाइ कुझु न माल पाणी पंहिंजे लाइ गुंजाइश कढनि थियूं। पीपुल्स पार्टी जो फार्मूलो इहो आहे त सिंधियुनि खे विझो ढंढ जे तरे में। असांखे ॿुधायो त असांखे तव्हीं वज़ारत ख़ारजा ॾियो था, असांखे इनकम सपोर्ट प्रोग्राम जी वज़ारत ॾियो था, असांखे इंडस्ट्रीज़ जी ॾियो था, ईंदड़ दौर में असांखे वज़ीर आज़म कंदव कोन कंदव, साउथ पंजाब में घणियूं सीटूं ॾींदव, जहांगीर तरीन ग्रुप असां सां गॾु बीहारींदव या कोन बीहारींदव, परवेज़ खटक असां सां गॾु ईंदो कोन ईंदो। हुननि जो सिंध प्रायोरिटी आई कान्हे।
सिंध अवलियत न सिर्फ़ अवलियत कान्हे बल्कि सिंध खे बदे जे संग तौर एवज़े में ॾेई इक़्तिदार वठनि था। हीअ आदमशुमारी थियणी न खपंदी हुई। 2 करोड़ माण्हू ॿोध मुतासिर हुआ, पंहिंजनि घरनि में कोन हुआ। उन्हनि जी गैर मौजूदगी में आदमशुमारी कीअं थी? जेके 12 रुकनी कमेटी ठाही हुयूं CCI खां अॻु में, हिन मौजूदा फ़ैसिले खां अॻु में इब्तिदा में, उनमें डेमोग्राफिक माहिर को सिंध जो हो ई कोन। हिन सॼे अमल में सिंध ब्लॉक जेके ठाहिया विया, कराची में नंढा नंढा ब्लॉक ठाहे कराची जी एथनिक ग्रुप जे चवण ते आदमशुमारी वधायूं। सिंध हुकूमत बि इहो बि करे। वफ़ाक़ में शहबाज शरीफ़ जी हुकूमत ऐं एहसन इक़बाल पंहिंजे नंढड़नि ऐं अॻे इमरान ख़ान पंहिंजे नंढड़नि मफ़ादनि लाइ हीउ सोचीनि कोन था त कराची जेको शहर अॼु आहे, जेको कराची सिसी आहे सिंध जी बि, ऐं पाकिस्तान जो वॾे में वॾो पोर्ट ऐं एयरपोर्ट आहे, उते जेकॾहिं दहशतगर्दनि खे इक़्तिदार में आणींदो त उहे दहशतगर्द अॻिते हली आलमी ताक़तुनि सां गॾिजी पाकिस्तान खे ऐं सिंध खे टोड़णु चाहींदा। हिननि जे अकुल शरीफ़ में इहा ॻाल्हि अचे कान थी त जॾहिं सूबाई असेंबली में तइदाद उन्हनि जो वधाईंदो ऐं उन्हनि जो वज़ीर आला थींदो ऐं क़ौमी असेंबली में उन्हनि जी तइदाद, हींअर ई केतिरो ब्लैकमेल था कनि तव्हांखे, जॾहिं उन्हनि जो तइदाद क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली में वधंदो त उन सां पाकिस्तान ऐं सिंध लाइ केॾा ख़तरा थींदा। हिननि वायोलेट कयो आहे आर्टिकल 51 खे, हिननि वायोलेट कयो आहे आर्टिकल 158 खे, हिननि सिंध जे माण्हुनि जे बराबरी ऐं इंसाफ़ जे हक़ खे वायोलेट कयो आहे। हीअ आदमशुमारी सिंध ते डेमोग्राफिक हमलो थी सघे आहे। जॾहिं त डेमोग्राफी हिकिड़ो वॾो वार आहे सिंध जी हक़ हाकमियत ते, को नंढड़ो मसइलो न आहे। कारूंझर ॿिया मामला थींदा रहिया आहिनि, बेटनि जा मामला, हीउ त वॾो हसास मसइलो हुयो। पोइ छो सबबु छा आहिनि, असां यूनाइट छो कोन थी सघियासीं? पीपल्स पार्टी हेॾी वॾी वेसाघाती कई त उन वेसाघाती खे रोकण जे लाइ जेको इनिशिएट तव्हां ख़त लिखियो, शुरू खां तव्हां वान कयो, उन ते सभु माण्हू गॾिजी हिकिड़ो गॾियल प्रेशर छो असां शो न करे सघियासीं? शकील साईं, तमामु अहम सवाल आहे। सबबु इहो आहे त सिंध जे माण्हुनि जूं अवलियतूं तय कोन्हनि। सिंध जे माण्हुनि खे तव्हीं चवंदो त फलाणी जाइ ते होटल में जेको दस्तरख़्वान आहे, टेबल जे मथां कवर, उहो अजरक वारो आहे, त सॼे सिंध में तव्हांखे 1000 पोस्टूं नज़र ईंदियूं त कराची क्लिफ्टन जे होटल में अजरक सां थांव पिया धोईनि। वरी जे तव्हां उन्हनि खे ॿुधायो त फलाणे फलकार हम सिंध में रहने वाले सिंधी हैं, या फलाणी गुलूकारा फलाणे एंकर सां गॾु हिकिड़ो गानो ॻायो आहे ऐं उन गाने में 2 टे लफ़्ज़ ग़ैर मौज़ूब आहिनि, उन ते सॼी सिंध ॾंडा खणी डोड़ंदी। पर जे सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त आदमशुमारी थी वञे त उन्हनि खे सम्झ में कोन थी अचे। सबबु इहो आहे जो सिंध में जेके पीपल्स पार्टी जा सिधा ऐं अणसिधा सहूलियतकार आहिनि, जेके उन्हनि जा टाउट आहिनि, एजेंट आहिनि, उन्हनि अहिड़ो माहौल जोड़े छॾियो आहे जो जेको माण्हू पीपल्स पार्टी खे तनक़ीद करे थो, उन जे तनक़ीद खे हिमथाइण ऐं पीपल्स पार्टी खे दुरुस्त करण जी ख़्वाहिश जे बजाए हू उन माण्हू ते हमले आवर कनि था। उहो भले पाण हुकूमत में रही न हुजे, उन खां पुछंदा त तो छा कयो सिंधियुनि लाइ? हाणे उहो वीचारो मिसकिन कॾहिं हुकूमत में रही कोन्हे, उहो छा कंदो? पर हू सहूलियतकार अटैक उन ते कंदा छाकाणि त उन्हनि खे पीपल्स पार्टी जो दिफ़ा करिणो आहे। हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त हिन जो ज़िमेदार, तव्हां चयो सवेल त ज़िमेदार मुराद अली शाह जो बि ज़िक्र पियो चयो। मुराद अली शाह कोन्हे अदा, मुराद अली शाह वीचारो मिसकिन आहे। मुराद अली शाह जो कहिड़ो रोल आहे? रहमान मलिक वेंदो अल्ताफ़ हुसैन सां ॻाल्हाइण, त तव्हांजे ख़्याल में रहमान मलिक पंहिंजे तरफ़ां वेंदो हो छा अल्ताफ़ हुसैन सां ॻाल्हाइण जॾहिं बेगू भरे वेंदो हो? उनखे आसिफ अली ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब मोकिलीनि था मुराद अली शाह साहब खे, जेका असाइनमेंट ॾियनि था उहो खणी थो वञे। हाणे पाण सम्झूं सिंध जो माण्हू इहो थो सम्झे छा त मुराद अली शाह वीचारो वियो CCI में, उनखे को थादल बादल पियारे खे ॾियूं तंहिं ख़बर अथसि कान, सही करे हलियो आहे। ईअं कोन्हे। हिननि खे ॿुधायो वियो आहे, पाण सम्झूं सिंध जे माण्हुनि खे पाण ब्रीफ कयूं, हिननि खे सम्झायो वियो आहे त बाबा आदमशुमारी बीमारी सिंधी बिंदी छॾियो, इन ख़बरुनि खे छॾियो। ॻाल्हि आहे हीअ त आदमशुमारी जे पाण क़बूल था कयूं CCI में, त उन सां छा थींदो जो उन लाइ ज़रूरत पवंदी आर्टिकल 51 तहत ऐं 158 तहत क़ौमी असेंबली जूं सीटूं वधाइण जी, ऐं क़ौमी असेंबली जी सीटुनि वधाइण लाइ आइन में तरमीम जी ज़रूरत आहे। ऐं आइन में तरमीम करण लाइ क़ौमी असेंबली खपे जेका परीहं टुटी वेंदी राति जो। पोइ क़ौमी असेंबली हूंदी कान ऐं आदमशुमारी नई क़बूली कनि। हाणे नई आदमशुमारी तहत हल्का बंदियूं ऐं नयूं तकबंदियूं ऐं नयूं निशस्तूं अचणियूं आहिनि, माना उहे थी कोन थियूं सघनि। माना हिकिड़ो आइनी बहरान पैदा थी वियो। उन सां इलेक्शन अॻियां हली वेंदी, नवंबर में कान थींदी, डिसंबर जनवरी फरवरी मार्च में हली वेंदी। तंहिंजे करे पीपल्स पार्टी खे लॉलीपॉप ॾियणी आहे। पीपल्स पार्टी ख़ुशी सां उहा चॿाड़े ऐं चूसे पई लॉलीपॉप, उहा इहा आहे त बाबा तव्हांजो खुटको कहिड़ो आहे? तव्हांखे तव्हां अॼु कोन पढ़ियो आहे पीपल्स पार्टी अॼु छा कयो आहे? पीपल्स पार्टी अॼु नाज़मन खे वधीक कल्ह बाख़्तियार बनायो आहे। सबबु त जेसीं निगरान हुकूमत वेठी हुजे तेसीं असीं पंहिंजा कम सभु वरी नाज़मन गॾु कयूं। तंहिंजे करे पीपल्स पार्टी चए थी आदमशुमारी कॾहिं तरे में वञी पए,
सिंधी जेकॾहिं 7 करोड़ जे बजाय हिननि खे चवनि 7 लख सिंधी ॾेखारियूं था, पर तव्हांखे वसीला, रोड, प्रोजेक्ट, माल, इरिगेशन, हाईवेज़ जूं बजेटूं, हेल्थ ऐं एजुकेशन जूं सभु एक्साइज़ जूं उहे ई मिलंदियूं, त चवंदा भले 7 लख सिंधी ॾेखारे छॾियो। तंहिंजे करे हैरत अंगेज़ ॻाल्हि जेका तव्हांजे लाइ, मुंहिंजे लाइ, सभिनी लाइ आहे, उहा इहा आहे न त पाण चऊं था त वज़ीर आला चयो 5 करोड़ 78 लख, 5 करोड़ 58 लख कीअं थी वियो। सबबु इहो आहे त हिननि खे जेकॾहिं 4 करोड़ चई करे चवंदा हा, हिननि खे जंहिं पघार ते चवंदो ही उन ते कमु करण लाइ तयारु आहिनि। MQM जमायत इस्लामी उहे पंहिंजे माण्हुनि लाइ आंसरेबल आहिनि, उन्हनि जा माण्हू उन्हनि खां पुछा था कनि। पीपुल्स पार्टी खां सिंध जो माण्हू पुछे ई कोन थो। अयाज़ लतीफ़ पली जो वेठो रड़ियूं कंदो, हिकु ॿ ॿिया सियासतदान वेठा रड़ियूं कंदा। पीपुल्स पार्टी खां केरु आॾी पुछा को तक में तव्हांजे ख़्याल छा थो? शकील तूं छा थो सम्झिया था त पीपुल्स पार्टी जो MNA MP वज़ीर आला जेको वेंदो पंहिंजे ॻोठ त सिंध जो माण्हू हुन खां पटी ॾियण वारो ऐं हुन खां गड़ी खैरे वारो ऐं नगर पार्क ऐं छाजरे वारो खां पुछंदो त आदमशुमारी में तूं तइदाद घटाए हुई न? हुनजो वास्तविक कोन छो त नलको ॾे वाड़ेवा साहिबु नलको ॾिनो, वाड़ेवा साहिबु नलको ॾिनो, मूंसां सेल्फी कढाई। जॾहिं रवैयो इहो आहे, कराची जी घिटी में त पुछा थींदी तव्हां आदमशुमारी घटि कीअं ॾेखारिया आहियो, लाहौर में त पुछा थींदी। सिंध जो माण्हू उहा पुछे ई कोन थो करे त पोइ सिंध जे माण्हूअ खे उहो नतीजो मिले बि कोन थो। हाणे ॿी ॻाल्हि त तव्हांजो जेको क़ौमी असैम्बली आहे, सूबाई असैम्बली आहे, उते पीपुल्स पार्टी जो को माण्हू को इख़्तिलाफ़ी या को रवाज ऐं रस्म ऐं रीत ऐं उन खां हटी का ॻाल्हि करे अठो। पंजाब में पीपुल्स पार्टी में केरु केरु आहिनि? थोरो गौर कयो शकील। पंजाब में लतीफ़ खोसो पीपुल्स पार्टी में आहिनि, मुकमिल उनजी राय सां इख़्तिलाफ़ थो रखे जेका पॉलिसी आहे। एतराज़ हसन किथे आहे? पीपुल्स पार्टी में आहे न, पंजाब में। फरहतुल्ला बाबर किथे आहे? पंजाब में आहे, उहो पीपुल्स पार्टी में आहे, पीपुल्स पार्टी जो तर्जुमान आहे। पीपुल्स पार्टी जे केतिरनि पॉलिसीज़ जे बरख़िलाफ़ पोस्ट थो रखे ऐं मौक़िफ़ थो इख़्तियार करे ऐं अलल ऐलान चवे थो। सिंध में तव्हांखे को MNA MP नज़र अचे थो जेको पीपुल्स पार्टी जे पॉलिसी जे बरख़िलाफ़ हलंदो हुजे? पीपुल्स पार्टी जे पॉलिसी सां वरी थोरो घणो इख़्तिलाफ़ उर्दू ॻाल्हाईंदड़ रखंदा आहिनि जेके पीपुल्स पार्टी में वेठा आहिनि, छाकाणि त उन्हनि खे पीपुल्स पार्टी खां वधीक पंहिंजी उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी अज़ीज़ आहे। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो त ताज हैदर ऐं मुर्तज़ा वहाब ॿई ॼणा हमेशह मौक़िफ़ उहो रखंदा आहिनि जेको कराची जे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ जे मफ़ाद में हूंदो आहे। हू पीपुल्स पार्टी जे पॉलिसीज़ जे बरख़िलाफ़ मौक़िफ़ रखंदा आहिनि। जीअं ताज हैदर कराची जी आबादी वधाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं जीअं मुर्तज़ा वहाब बि करे थो कराची में उर्दू आबादी उर्दू वारा बसि हाणे भाउर आहिनि पर उन्हनि जे मफ़ादनि जी तर्जुमानी करे थो। तंहिंजे करे सिंधी ॻाल्हाईंदड़ MNA MP सेनेटर उहो त राति जो पार्टियुनि में लॻो पियो आहे, उहो माल जूं गोलियूं भरे थो मोकिले ब्राज़ील ऐं कैनेडा ऐं लंडन ऐं दुबई। हुनजो कहिड़ो वास्तो? आदमशुमारी वधे थी कान थी वधे, हुनखे राति जो पी डुक कलाबाज़ियूं खाइणियूं आहिनि, डांसूं करणियूं आहिनि, मुजरा ॾिसणा आहिनि, हुनजो छा वञे त आदमशुमारी वधी कान वधी? इहा असांजे मथे जी भरी आहे, असांखे घोड़ करणो। केर बि हुजे हाणे हिन वॾे ख़तरे खां कीअं पाण बचाए सघिजे थो? सिंध जी हक़मियत जो मसइलो आहे, सिंध जी डेमोग्राफी जो मसइलो आहे, पॉलिटिकल फोर्सिस, सिविल सोसाइटी, सुञाण धुरियूं, सभिनी खे कीअं गॾु कजे, कीअं एजुटेशन ॾांहुं उन्हनि खे वठी वञिजे? अव्हां वटि छा आहे अव्हांजे ज़हन जे अंदरि? कीअं माण्हुनि खे कहिड़ो डायरेक्शन ॾींदव? शकील तमामु अहम ॻाल्हि आहे। इन सिलसिले में आऊं त मुसलसिल हाणे निकितल आहियां। तव्हां ॾिठो त 3 तारीख़ ते मिठी में हुअसि ऐं उते माण्हुनि खे मुतहरिक पियो कयोसीं, जलसो पियो कयोसीं। ऐं 4 ॾींहं आऊं घारे ठटे में हुअसि, उते माण्हुनि खे हज़ारे माण्हुनि खे मुतहरिक पियो कयोसीं। 4 तारीख़ सॼे सिंध में एहतजाज ऐं मुज़ाहिरा कयासीं। उन खां सवाइ आऊं तव्हांजे ज़रिए सिंध जे माण्हुनि खे रिपोर्ट ॾियणु चाहियां थो, छाकाणि त असीं माण्हुनि जे लाइ त जेको GD आहे उन में 5 रजिस्टर्ड थियल आहिनि। उन्हनि में फंक्शनल लीग, क़ौमी अवामी तहरीक, सिंध यूनाइटेड पार्टी, नेशनल पीपुल्स पार्टी ऐं पीपुल्स पार्टी वर्कर्स। उन्हनि मां 2 पार्टियुनि जो त तमामु वाज़े मौक़िफ़ आहे, क़ौमी अवामी तहरीक ऐं SUP जो। बाक़ी 3 पार्टियुनि जे दोस्तनि खे बि ज़ैन शाह साहिब बि चवंदो, यकीनन आऊं बि चवंदुसि, जलाल महमूद शाह साहिब बि चवंदो ऐं असीं उन्हनि खे चवंदासीं त उहे सभु पार्टियूं गॾिजी हिकिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कनि। पर तव्हांखे उन खां वधीक ॻाल्हि ॿुधायां त 4 ॾींहं कराची में हिकिड़ो इज्तिमा थियो राशिद महमूद सुमरे साहिब जी मेज़बानी में। उते तव्हां अख़बारुनि ज़रिए ॾिठो हूंदो सॼे सिंध जा पीपुल्स पार्टी जे साम्हूं इलेक्शन लड़ंदड़ ऐं ॿिया मुख़्तलिफ़ मौक़िफ़ रखंदड़ MNA MPA ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सरबराह शरीक थिया। उन में बि जेको असांजा क़ौम दोस्त ऐं वतन दोस्त ऐं प्रोग्रेसिव माण्हू आहे, उन्हनि जूं 4 पार्टियूं शरीक हुयूं। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां आऊं ऐं सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां मुनीर हैदर शाह ऐं जगदीश आहूजा ऐं जसकम तरफ़ां सनान ख़ान कुरैशी ऐं GS मुहाज़ तरफ़ां रियाज़ चांडियो। उते बि इन्हनि 4 पार्टियुनि तरफ़ां मूं फ़क़ति हिकिड़े गॾियल मौक़िफ़ रखियो, छाकाणि त मुख़्तसिर इजलास हो ऐं इलाही माण्हू मुक़ररु कोन हुआ। तंहिंजे करे उन्हनि 3 दोस्तनि जी रज़ामंदी सां जसकम, SUP ऐं GS मुहाज़ जे गॾियल सलाह मसइलत सां मूं हिकिड़ो गॾियल मौक़िफ़ रखियो
जंहिंमें मूं हुननि सभिनी इलेक्टेबल्स खे चयो त हीउ बदिलियल दौर आहे। पंजाब में जेका माण्हुनि खे हुननि खणी PTI खे ठाहियो, पर PTI खे ठाहिण खां सवाइ पंजाब जो माण्हू हिकिड़ी चेंज चाहिए थे, पंजाब जे यूथ चाहियो थे त हिकिड़ो मुख़्तलिफ़ मौक़िफ़ हुजे जंहिंखे कैटर न पे कयो नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी, स्पेस पैदा थियो। मूं हुननि खे चयो त तव्हां सिंध जे मसइलनि सां जुड़ियल न रहंदव, कारूंजरनि सां, पहाड़नि सां, जज़ीरनि सां, ज़मीनुनि सां जुड़ियल न रहंदव, ॼाणनि जे अगवान, क़बाइलियत, माण्हुनि जे खूननि सां जुड़ियल न रहंदव, सिंध जे वहदत ऐं सिंध जी आदमशुमारी, मूं ख़ासि आदमशुमारी जो ज़िक्र कयो, उन सां जुड़ियल उन ते आवाज़ बुलंद कंदड़ न हूंदव त तव्हां सम्झंदव पिया त असीं सिंध में को मौजूदु आहियूं। आहिस्ते आहिस्ते तव्हां ग़ैर मौजूदु थी वेंदव। पीपुल्स पार्टी तबाही करे पई, पर आउं तव्हांजे प्रोग्राम ज़रिए सिंध जे उन्हनि समूरनि वॾेरनि, सरदारनि, मीरनि, पीरनि ऐं जागीरदारनि खे चवां थो त तव्हां सिंध जे हिन ज़िंदगी ऐं मौत जहिड़नि मामलनि ते पंहिंजो किरदारु अदा कयो। मज़हबी जमायतूं जेके इत्तेहादनि में आहिनि या जेके इत्तेहादनि खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे चवां थो त पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं तव्हांखे आउं ॿियो वधीक ॿुधाइणु चाहियां थो त इन सिलसिले में 2-3 हफ़्ता अॻु में असांजी ॿियनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल थी हुई ऐं डॉक्टर कादिर मक्सद साहब मूं वटि घरु आया हुआ। असां ॿियनि मौज़ूअनि सां गॾु इन मौज़ू ते ॻाल्हायो हो। 2-3 हफ़्ता अॻु जी ॻाल्हि आहे। ऐं ज़ैन शाह साहब मूंखे 2 हफ़्ता खनि अॻु में फ़ोन कयो हो। उन साहब इन्हनि ॿियनि मौज़ूअनि सां गॾु इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल थी हुई। तंहिंजे करे आउं वरी कोशिशि कंदुसि ऐं आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां ऐं सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे त जेकॾहिं उहे गॾिजी, जीअं अॻे साना हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराई हुई, तीअं जेकॾहिं सिंधी अदबी संगत, साना या सिंध ग्रेजुएट एसोसिएशन या अहिड़ी ॿी का विचथरी तंज़ीम जेका सभिनी सां न्याज़मंदी रखंदी हुजे, उहा जेकॾहिं होस्ट करे त अयाज़ लतीफ़ पली जो अनकंडीशनली उन कॉन्फ्रेंस में वेंदो ऐं सिंध जे गॾियल चार्टर ते न सिर्फ़ु पाण सही कंदो, उन्हनि जे गॾियल काल ते अमल कंदी क़ौमी अवामी तरीक़, बल्कि जेकॾहिं मूंखे गुज़ारिश कंदा दोस्त त उन्हनि जे पारां सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे, समूरनि ॿारनि खे उन्हनि पारां उन्हनि सां गॾिजी दावतूं बि आउं ॾींदुसि। ऐं जेकॾहिं इन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी लाइ असां चयो आहे त उनजो इजलास घुरायो वञे, उनजो को इजलास थियो त उहा बि जेका गॾियल डेट रखंदी आदमशुमारी जे मामले ते, आउं त तजवीज़ ॾींदुसि त सिंध एक्शन कमेटी जो फौरन इजलास घुराए हींअर पाण कंदकोट खां कराची ताईं लॉन्ग मार्च जो ऐलान कयूं। ऐं ॿी तजवीज़ मुंहिंजी आहे त जेकॾहिं लॉन्ग मार्च तवील आहे त आउं सिंध एक्शन कमेटी जे दोस्तनि खे सलाह थो ॾियां त हिकिड़ी बेदारी मार्च रखनि जंहिंमें असीं हज़ारे गाॾियूं खणी 15-20 ॾींहं दौरो करे सिंध जे हिकिड़े हिकिड़े शहर ऐं ॻोठ में वञी आदमशुमारी ते माहौल ठाहियूं, सिंध जे माण्हुनि खे बेदार कयूं। ऐं जेकॾहिं सभु दोस्त सलाह ॾियनि ऐं इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खे पासीरो रखी सभु दोस्त एग्री कनि त लखे माण्हू वठी अची सिंध असेंबली जे ॿाहिरां हिकिड़ो धरणो हणूं ऐं सॼी सिंध जेकॾहिं गॾु हुजे त उहो धरणो तेसीं सिंध एक्शन कमेटी जारी रखे जेसीं आदमशुमारी जे इन्हनि ग़लति फ़ैसिलनि खे मुकमल तौरु रद्द न कजे। बाक़ी आउं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आख़िर में ज़रूरु ऐड कंदुसि शकील, इहा त ॻाल्हि थी त भॻे साईं देर वारी, त जेसीं पाण वटि कुझु न आहे, महिमान न आहिनि त मिड़ई दाल ऐं लस्सी मानी खाऊं। पर जेके तामनि जा जिन वटि पैसा आहिनि, जंहिंजे घर आया आहियूं, जेको मेज़बान आहे, जंहिं वटि इक़्तिदार आहे, जेको 15 सालनि खां मालिक आहे, जेको खरबे रुपया कमाए चुको आहे, जेको चए थो मैंडेट असां वटि आहे, उहा पीपुल्स पार्टी हिन आदमशुमारी जे ज़रिए सिंध जे सीने में छुरो हणी चुकी आहे। उतां रत फुड़ा करे ठिंडियूं थी वहे पियो। सिंध जा माण्हू पंहिंजनि तकनि ऐं कराची जे मुख़्तलिफ़ ऑफिसुनि में ऐं सिंध असेंबली जे ॿाहिरां इहा पुछा ज़रूरु कनि त 15 साल इक़्तिदार में वेही तव्हां सिंध जे सीने में ही खंजर छो ठोके कढियो आहे, सिंध खे मारण जी कोशिशुनि में छो आहियो।